अस्सलामुअलैकुम दोस्तों, पापनगर ड्रामे जी नई ईंदड़ किस्त में छा थियण वारो आहे। छा वडेरो बालाज खान मंठार खे आज़ाद कंदो ऐं मंठार शेरदिल खे ख़त्म कंदो या वरी कमीणो शेरदिल मतलब त बालाज खान खे ख़त्म कंदो। तब सॼी ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं हुन सां गॾोगॾु घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त शेरदिल कॾहिं बि मतिलबु त बालाज खान खे ख़त्म करे कोन सघंदो, छो जो हाणे पिंजरे में जेको क़ैद थियल शींहुं आहे उहो आज़ादु थींदो। चवण जो मक़सदु त वडेरो बालाज खान पंहिंजे चमचे मंठार शींहुं खे आज़ादु कंदो ऐं मंठार शींहुं खान जो जीअण जंजाल कंदो अॻिते हली, छो जो बालाज खान उनखे छूट ॾेई छॾींदो ऐं बालाज खान जो नीमक खाराए उहो ऐं हू कॾहिं बि मतिलबु त कंहिंखे बख़्श करण वारो कोन आहे, छो जो शेरदिल होॾां वधी पुलिस खां लिखंदो, छो जो पुलिस हुनखे गिरफ़्तार करण जे चक्कर में आहे। ऐं गुज़िरियल किस्त में अवां ॾिठो हो त शेरदिल जे पीउ खे पुलिस गिरफ़्तार कयो हो ऐं उनखे वॾेरे अलवराए आज़ादु करायो हो उन टाइम ई, छो जो हाणे अलवरायो बि हद खां वधीक शेरदिल जो सपोर्ट कंदो जीअं शेरदिल मोजो थी पए। पर शेरदिल कंहिंजो बि कोन थींदो, छो जो शेरदिल कॾहिं बि कंहिंजी ग़ुलामी क़बूल कोन कंदो। ऐं होॾां वरी मल्हार वारा बि हद खां वधीक परेशान हूंदा त आख़िरकार मिठल खे पुलिस कीअं आज़ादु कयो आहे। इन में बि वॾेरे बालाज खान जो चाल हूंदो, हू सारंग खे चवंदो ऐं इन जे लाइ सारंग उनखे चवंदो त असांखे बि होशियारु रहणो आहे ऐं कॾहिं बि असांखे पुलिस गिरफ़्तार करे सघे थी।